أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تقولن لشيء إني فاعل ذلك غدا إلا أن يشاء الله واذكر ربك إذا نسيت وقل عسى أن يهديني ربي لأقرب من هذا رشدا ولبثوا في كهفهم 300 سنين وازدادوا 9 اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد। इंशाअल्लाह जी अहमियत इन वाक़े जे मुतालिक़ हिन आयतुनि जो शान नुज़ूल। हिक भेरे मके जे मुशरिकनि यहूदियुनि जे चवण ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां आज़माइश ख़ातिर कहफ़ वारनि जे किसे जो तफ़सील पुछो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि सां वाइदो कयो त सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि, उहो आसिरो कयाऊं त उन विच में हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम अची वेंदो त उन खां पुछी वठंदुसि। सुवाल खां पोइ 15 ॾींहं हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम न आयो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾाढा गमगीन थिया, मुशरिकनि खिलणु शुरू कयो। 15 ॾींहंनि खां पोइ हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम आयो। उहा वही खणी आयो ऐं अॻिते लाइ बग़ैर इंशाअल्लाह चवण जे को बि वाइदो न करण जी तलक़ीन थी ऐं हुकुम थियो त हर घड़ी अलाह जे यादि करणु घुरिजे। का बि ॻाल्हि अलाह जे नाले यादि करण खां सवाइ न करणु घुरिजे। जॾहिं अलाह सुभाणे व ताला जो नालो विसरी वञे त यादि अचण ते वरी यादि कजे ऐं ईअं चओ त मुमकिन आहे अलाह ताला असांखे पंहिंजे फज़ल ऐं करम सां सिधी राह ॾेखारे। वलबिथू फी कहफिम 300 सिनीन वज़दादू 9। कहफ वारा पंहिंजे गार में 300 साल ऐं वाधारा साल रहिया। मुफ़सिरनि लिखियो आहे त शमसी हिसाब सां अंग्रेज़ी तारीख़ जे मुताबिक़ 3 साल ऐं कमरी तारीख़ इस्लामी तारीख़ जे हिसाब सां 309 साल रहिया। बहरहाल उन्हनि जे निंड जे वक़्त जो बहस बि एॾो अहमियत जोॻो न आहे। बसि अलाह सुभाणे व ताला ई उन्हनि जे रहण जे वक़्त खे सभ खां वॾो ॼाणंदड़ आहे। छो त आसमान ऐं ज़मीन जूं सभु ॻुझियूं शयूं उहो ई वधीक ॼाणे थो। उहो ई हर शइ खे हर तरह अजीब अंदाज़ में ॾिसे थो ऐं हर ॻाल्हि खे अजीब अंदाज़ सां ॿुधणु आहे। ऐं ॿाननि लाइ अलाह सुभाणे व ताला खां सवाइ को बि वली वारिस न आहे। संदसि फ़ैसिलनि में कंहिंखे बि शिरकत जो हक़ न आहे। पंहिंजनि ज़िमेदारनि खे पूरो करण जो हुकुम। वतलु मा ऊहिया इलैक मिन किताब रब्बिक। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम आहे त बेकार बहस में पवण जे बजाए जीअं आयत 22 में वला तस्तफ्ति फीहिम मिनहुम अहदा, उन क़ुर पाक जी तिलावत करे माण्हुनि खे ॿुधाए जेको तुंहिंजे पालनहार जे तरफ़ां तोॾां नाज़िल कयो वियो आहे ऐं माण्हुनि खे उहो यकीन ॾियार त अलाह सुभाणे व ताला जे वाइदनि खे न केरु हटाए सघे थो न मटाए सघे थो। मुजरिमनि खे किथे बि पनाह नथी मिली सघे ऐं असहाब कहफ वांगुरु सालिह इंसाननि लाइ रहमत जा दर हमेशह खुलियल रहनि था। दुआ आहे अलाह साईं असांखे बि उन्हनि सालिहनि में शामिलु करणु फरमाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे सहाबियुनि सगोरनि जी पारत, इहे सहाबी सगोरा एॾे शान ऐं मान वारा जो अलाह उन्हनि जी पारत थो करे पंहिंजे रसूल प्यारे खे। फरमाई वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलग़दाति वल अशी। मके पाक जे कुझु मुशरिकनि सरदारनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त पंहिंजे ग़रीब ऐं मिसकीन सहाबियुनि खे जेकी हमेशह तुंहिंजे मजलिस में वेठा आहिनि उन्हनि खे कुझु वक़्त लाइ पंहिंजे मजलिस मां उथार त पोइ असां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधूं। मुशरिकनि जे उन मुतालिबे ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिलि में कहिड़ो ख़्यालु आयो उनखे अलाह ई ॼाणे थो। अलबत फौरी तौर ते सहाबियुनि सगोरनि जी पारत कंदे अलाह सुभाणे व ताला उहा आयत नाज़िल फरमाई जेकी माण्हू अलाह सुभाणे व ताला जे रज़ा हासिल करण लाइ सुबुह शाम उनखे पुकारनि था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं बि उन्हनि सां गॾु वेहो ऐं उन्हनि खां पंहिंजो मुंहुं न फेराए। मके जे मुशरिक सरदारनि जे माल जो ख़्यालु न कर।
जिन जूं दिलियूं अलाह सुब्हानहु व तआला जे ज़िक्र खां गाफ़िल आहिनि, उहे पंहिंजे नफ़्स जे कढ आहिनि, उन्हनि जा करतूत हद खां टपियल आहिनि। उन करे उन्हनि ना तवजो करण जे बजाए पंहिंजे सचनि साथियुनि जी संभाल कर। वक़ुलिल हक़्क़ु मिर रब्बिकुम फमन शाअ फलयुमिन वमन शाअ फलयकफुर। मथनातन बयान फरमायो वियो त तव्हां पंहिंजे बचनि ऐं नेक साथियुनि सां गॾु रहो, दौलतमंद माण्हुनि जे ईमान आणण जे फ़िक्र में ग़रीब मुस्लमाननि खे फरामोश न कयो। अॻिते अलाह सुब्हानहु व तआला फरमायो, तव्हांजे पालनहार जे तरफ़ां हक़ जो पैगाम अची चुको, पोइ जेको चाहे ईमान आणे ऐं जेको चाहे हिदायत जे रस्ता खां परे रहे, रस्तनि खां परे रहे। कुफर जे खॾ में किरे, पर उन्हनि काफ़िरनि ज़ालिमनि खे यादि रखणु घुरिजे त जेकी माण्हू पंहिंजे पालनहार जो बि इनकार कनि था, उहे वॾा ज़ालिम आहिनि। अहिड़नि ज़ालिमनि जे लाइ जहन्नम जी बाहि तयारु आहे। अहात बिहिम सुरादिक़ुहा, यानी जहन्नम जी बाहि जूं कनातूं उन्हनि ज़ालिमनि जे चौधारियूं वेढ़ियल हूंदियूं। ऐं जॾहिं बि उहे बदनसीब पाणी घुरंदा त उन्हनि खे तेल जो गरम गेरट पीआरी वेंदी, जंहिंसां उन्हनि जा मुंहं सड़ी ऐं ॻरी पवंदा। ऐं बुरे में बुरो पाणी हूंदो जेको उन्हनि खे पीअण लाइ ॾिनो वेंदो, ऐं उन लाइ उहा जॻह बि वॾी बुछड़ी हूंदी। अलाह सुब्हानहु व तआला सल पनाह में रखे, आमीन। असां हिते ओट भित जी कंदा आहियूं, पोइ कची भित, पकी भित, कंधी, कनात, कपिड़ो वग़ैरह जंहिंखे जेतिरी ताक़त हूंदी। पर जहन्नम में जेके ज़ालिम सड़ंदा, उन्हनि खे जेका कंधी हूंदी, ओट हूंदी, पड़दो हूंदो, उहो बाहि जो हूंदो। अहिड़ी बाहि कारी हूंदी जो ॿिया जहन्नमी उन्हनि खे न ॾिसनि। नेक किरदार माण्हुनि जो भलो बदिलो। इन्नल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहात, जहन्नम वारनि जे मुक़ाबले में जन्नत वारनि जो बयानु आहे त जिन अलाह सुब्हानहु व तआला जे ज़ात ते ईमान आंदो ऐं कलमे जे मुताबिक़ अमल सालिह वारी ज़िंदगी गुज़ारियाऊं, त अहिड़नि सुठनि इंसाननि जो अजुर ज़ाया न थींदो, बल्कि उन्हनि खे पूरो पूरो बदिलो ॾिनो वेंदो। उन्हनि खे अहिड़नि बाग़नि में रहायो वेंदो जंहिंजे हेठां नहरियूं पयूं वहंदियूं, ऐं उन्हनि खे सोना कंगड़ ऐं सन्हे ऐं थुल्हे रेशम जा कपिड़ा पाराया वेंदा। तूल विहाणनि ते टेक लॻाए वेठा हूंदा, उहो उन लाइ बहितरीन बदिलो हूंदो ऐं उनजे रहण लाइ बहितरीन आराम जी जॻह हूंदी। हिदायत जो रस्तो वाज़िह खुलियल आहे, उन करे ॾिसी वाइसी हक़ खे क़बूल करणु घुरिजे। जेको हक़ जे वाज़िह हुजण जे बावजूदि हक़ खे क़बूल नथो करे, उहो वॾो ज़ालिम आहे। अहिड़नि ज़ालिमनि लाइ जहन्नम जी बाहि आहे। ईमान ऐं अमल सालिह ते जन्नत जो बदिलो आहे। उन करे हमेशह चङा अमल करणु घुरिजनि। दुआ आहे त सल रब साईं उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ बख़्शे, आमीन सुम्मा आमीन। फरमाए वला तक़ूलन्न लिशैइन इन्नी फ़ाइलुन ज़ालिका गदा, ऐं न चइजांइ कंहिं कम लाइ त आउं कंदुसि उहो सुभाणे, इल्ला अन यशा अल्लाह, मगर ही त जे घुरे अल्लाह। वज़कुर रब्बक इज़ा नसीत वक़ुल असा अन यहदियनि रब्बी लिअक़रब मिन हाज़ा रशदा, ऐं संभाल पंहिंजे रब खे जॾहिं विसारीं, ऐं चओ उमेद आहे त ॾेखारींदो मूंखे मुंहिंजो रब वधीक वेझे उन्हीअ खां चङी राह। वलबिसू फी कहफिहिम सलासमिअतिन सिनीन वज़दादू तिस्आ, ऐं उहे रहिया पंहिंजे गार में 300 साल ऐं वधीक रहिया 9 वरिय। क़ुलिल्लाहु अअलमु बिमा लबिसू, चओ अलाह घणो ॼाणे थो जेतिरो रहिया उन्हीअ वटि। लहू ग़ैबु समावाति वल अर्ज़, ॻुझ आसमाननि ऐं ज़मीन जो उन्ही अलाह वटि आहे। अबसिर बिही व अस्मिअ, उहो वाह जो ॾिसे थो ऐं वाह जो ॿुधे थो। मा लहुम मिन दूनिही मिन वलिय्यिन वला युशरिकु फी हुक्मिही अहदा, न आहे उन लाइ उन खां सवाइ कोई मददगार,
ऐं नथो शरीक करे पंहिंजे हुकूमत में कंहिंखे। अल्लाह बेपरवाह बादशाह। वतलु मा ऊहिय इलैक मिन किताब रब्बिक, ऐं पढ़ जेकी वही मोकिलियो वियो तोॾां तुंहिंजे रब जे किताब मां। ला मुबद्दिल लिकलिमातिही, नाहे कोई बदिलाईंदड़ उन जे क़ौलनि खे। वलन तजिद मिन दूनिही मुल्तहदा, ऐं हरगिज़ न लहंदे तूं उन्हीअ खां सवाइ का जाइ पनाह। जेको वक़्तु तोखे वांदो मिले इहो क़ुर पढ़ी करे इन्हनि माण्हुनि खे ॿुधाए त को हिननि जे दिलि ते असरु थिए। उन ई अलाह खां सवाइ काई बि बचाव जी जॻह न लहंदे। बचाईंदड़ बि उहो, जॻह ॾींदड़ बि उहो, सिधी राह वठाईंदड़ बि उहो। वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलग़दाति वल अशिय्यि युरीदून वजहहु वला तअदु ऐनाका अन्हुम, ऐं बंदि कर पंहिंजो पाण खे गॾु उन्हनि सां जेकी सॾनि था पंहिंजे रब खे सुबुह ऐं शाम, चाहिनि था उन्हीअ जो रज़ामंदो। ऐं न फिरनि तुंहिंजूं निगाहूं उन्हनि खां। तुरीदु ज़ीनतल हयाति दुनिया, चाहे थो रौनक दुनिया जी ज़िंदगीअ जी। वला तुति मन अग़फलना क़ल्बहु अन ज़िक्रिना, ऐं न चयो वठो उन जो जंहिंजी दिलि खे गाफ़िल कयोसूं पंहिंजे ज़िक्र खां। जेके निमाज़ खां परे, क़ुर खां परे, नसीहत खां परे, इन जो चयो न वठि। वत्तबअ हवाहु वकान अमरुहु फुरुता, ऐं उहो कढ लॻो पंहिंजे ख़्वाहिशनि खे ऐं आहे कमु उन जो हद खां लंघियल। वक़ुलिल हक़्क़ु मिन रब्बिकुम, ऐं चओ त हक़ आयल आहे तव्हांजे रब खां। फमन शाअ फलयुमिन वमन शाअ फलयकफुर, पोइ जेको चाहे मञे ऐं जेको चाहे न मञे। इन्ना अअतदना लिज़्ज़ालिमीन नारन अहात बिहिम सुरादिक़ुहा, बेशक असां तयारु कई आहे ज़ालिमनि लाइ बाहि वेड़ी, वेंदा उन्हनि खे उन जा परदा। ज़मीन इन जा बाहि जा शोला उन ज़ालिमनि खे वेढ़े वेंदा। वइन यस्तगीसू युगासू बिमाइन कलमुहलि यशविल वजूह, ऐं जेकॾहिं रड़ंदा पाणीअ लाइ त मिलंदनि पाणीअ जहिड़ो ट्रामो पघिरियल, भुञंदो मुंहं खे। अलाह अकबर, जीअं उहो पाणी पघारियल गरम पाणी मुंहं जे वेझो आणींदा पीअण जे लाइ, ईअं त मुंहं जो मांस हुनजो सड़ी वेंदो। बिस शराब वसाअत मुरतफक़ा, ॾाढो बुछड़ो आहे उहो पाणी ऐं बुरी आहे जाइ आराम जी। इन्नल लज़ीना आमनू वअमिलुस सालिहाति इन्ना ला नुज़ीअु अजर मन अहसन अमला, बेशक जिन ईमान आंदो ऐं कया चङा कम असीं न विञाईंदासूं सवाब उन जो जंहिं भलो कमु कयो। उन जे इनाम में अलाह साईं नेमतूं ज़िक्र करणु फरमायूं। उलाइक लहुम जन्नातु अदनिन तजरी मिन तहतिहिमुल अनहार, उन्हनि लाइ आहिनि बाग़ टिकण लाइ, वहंदियूं उन्हनि हेठां वाहियूं। युहल्लौन फीहा मिन असाविर, पाराया वेंदा उते कंगण। मिन ज़हबिन वयलबसून सियाबन ख़ुज़रम मिन सुंदुसिन व इस्तबरक़, कंगड़ सोन जा ऐं पहिरींदा कपिड़ा सावा सन्हे पट जा ऐं थुल्हे रेशम जा। मुत्तकीन फीहा अलल अराइक, टेकूं ॾींदड़ हूंदा उते पलंगनि ते। जे हिते माण्हू सरमाएदार तबिको आम हेठि न वेहंदो, खट ते न वेहंदो, पलंगनि ते वेहंदा, वॾियूं कुर्सियूं सोफ़ा ठाहे करे वेहंदा, त जन्नतनि जो बि अलाह पाक इकराम ज़िक्र करणु फरमाए थो। असां उन्हनि खे जेके वेहण जे लाइ ॾींदासीं, वॾा पलंग ॾींदासीं, वॾियूं कुर्सियूं हूंदियूं, हिक ॿिए ॾे टेक ॾेई करे हिक ॿिए सां गुफ़्तगू कंदा।
उहे सिर्फ़ु इरादो कंदा त मां फलाणे सां कचहरी कयां, उहे ऑटोमेटिक पलंग हली पवंदा, देरि ई न थींदी उते पहुचंदा। जन्नत में सिर्फ़ु जेको मोमिन मोमिन यानी इरादो कंदो त मां ही फल खावां, अंब खावां, अंब अचे आॾो बीहंदो, सूफ़ जो इरादो कंदो, जेका बि शइ अलाह पाक फरमायो वलकुम मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तद्दऊन, जेके बि नफ़्स तव्हांजा उते घुरंदा सॾींदा उहा शइ उन्हनि जे आॾो हाज़ुर थींदी, बसि का तकलीफ़ न थींदी। निअमत सवाब, तमामु भलो आहे बदिलो, व हसनत मुर्तफ़क़ा, ऐं भली आहे जाइ आराम जी। दुआ आहे अलाह साईं काफ़िरनि खे कलमे तौहीद सां नवाज़न फरमाए। जिन कलमो तौहीद पढ़ियो आहे उन्हनि खे वरी अलाह साईं इस्तिक़ामत अता फरमाए, शिरक कुफर ऐं निफ़ाक़ जे कमनि खां रब साईं हिफ़ाज़त फरमाए, ऐं अमल सालिह जी मरण जे घड़ीअ ताईं अलाह पाक तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।